करीम साईं मोहम्मद मुश्क नारे जो साहब साईं हाफिज़ कमरदीन साईं महबूब जी दावत कई घर में महबूब जी लख सलवात पढ़ायूं सलवात पढ़ानी मीलाद आका जो ज़िक्र ओ मौला जो को मोहम्मद मुश्क नारे जो साईं जो हाफिज़ कमरदीन नारे जो साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहुद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा साईं मोहम्मद मुश्क साईं के हाफिज़ कमरदीन साईं के साईं मोहम्मद अकरम साईं के रशीद अहमद साईं के ओ मौला हिननि खे नबी साईं जे सदके हिननि जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा अब्दुल्ला नारे जो साईं के वॾी हयाती अता फरमा ओ मौला हिननि जे रोज़ी रिज़्क़ में इज़्ज़त में बरकतूं अता फरमा हिननि जा क़यामत ताईं सॼण साम्हूं कजा ऐं दुश्मन दूर फरमा ओ मौला ए करीम जेके भी नारे जा फ़कीर हिन दुआ में शरीक आहिनि अॼु सभिनी जो बेड़ो तार ओ मौला साईं आदिल हुसैन निज़ामानी साईं कंहिं जे बचड़नि खे सिहत वॾी हयाती अता फरमा गुलज़ार अली फुल पोटो साईं जे शहज़ादो जेको इस्पताल में दाख़िल आहे उनखे सिहत वॾी खिज़री हयाती अता फरमा असांजे जमात जे निगरान साईं अरबाब अली मेतलो साईं के सिहत ऐं वॾी हयाती अता फरमा हाजी अल्लाह वधायो भंड साईं खे उन जे बचड़नि खे आबाद फरमा ओ मौला जेको साईं वारनि जो माइट अल्लाह वरायो भंड सलीम भंड जो वालिद साहब कल नफ़ानी दुनिया मों गुज़ारे वियो महबूब जे सदके उनखे जन्नतुल फिरदौस अता फरमा ओ मौला महबूब जी सारी उम्मत के फिरके वारियत खां बचा ओ मौला सॼे पाकिस्तान में सऊदीअ में ईरान में इराक में शाम में घर घर में लख सलवातूं थियनि इहा दुआ मुंहिंजी क़बूल फरमा अॼु असां सभिनी जो बेड़ो तार इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन निल्लज़ी अवल नूरहू व आखिर ज़हूरहू व रहमतल लिल आलमीन वजूदहू ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी